नाज़रीन, ओबावड़ो के कचेवारे इलाके में पुलिस ऐं रेंजर्स जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ गॾियल टारगेट ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। इन हवाले सां असां सां तफ़सील लाइ मौजूदु आहे टेलीफोन लाइन ते अकरम आराई। जी अकरम आराई, तफ़सीलात खां आगाह कजो। जी फातिमा, तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ओबावड़े जे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर ॾोहारियुनि ख़िलाफ़ गॾियल टारगेट ऑपरेशन शुरू कयो आहे। ऑपरेशन दौरान ॿिन्हिनि पासनि खां वक़्फ़े वक़्फ़े सबबि फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। ऑपरेशन जी निगरानी नओं तैनात थियल SSP घोटकी सुमेर नूर चन्नो ऐं विंग कमांडर रेंजर्स आतिफ़ ख़ान करे रहिया आहिनि। ऑपरेशन जे दौरान जदीद टेक्नोलॉजी ऐं बख़्तरबंद गाॾियुनि जो पिणु इस्तेमालु कयो पियो वञे। जॾहिं त ऑपरेशन वारे इलाइक़नि में रस्ता बंदि करे माण्हुनि जी अच वञ बंदि करे छॾी आहे। होॾे SSP घोटकी सुमेर नूर चन्ने जो चवणु आहे त रौंदी कचे में मग़ज़नि जी बाज़ियाबी जे लाइ ही ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, जेको आख़िरी मग़ज़ी जी बाज़ियाबी ताईं जारी रहंदो। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण